अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॾींदा हलूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट। नेक्स्ट एपिसोड में दोस्तों मूसा हाणे प्लानिंग करे रहियो आहे त कीअं छॾाइणो आहे सिंधु खे, छाजे करे त दरिया ख़ान हर शइ मूसा विसारे छॾी। जेको हमिलो थियो मूसा जो नालो थियो हुयो ऐं उन ख़बर आहे मूसा ई मुंहिंजो कमु करे सघे थो। मूसा भावल मूसा जी ॻाल्हि न मञी हुई, मूसा खे आहे कावड़। ऐं हाणे मूसा छा कंदो त दरिया भावल जी ॻोठ जो जाइज़ो वठंदो त हुननि सिंधु खे काथे रखियो आहे, छाजे करे मूसा खे त ख़बर आहे ओॾो जो वाक़िफ़ घणो आहे। ऐं दरिया ख़ान चवंदो बाबा ओॾो जी तूं ॻोल्हा कर, तूं ओॾो जी वाक़िफ़ियत तुंहिंजी घणी आहे त पोइ सिंधु खे छॾायूं। ऐं भावल पूरी तयारी सां वेठो आहे ऐं नवाब ख़ान खे ख़बर आहे मूसा ऐं दरिया ख़ान इहो क़दम खणंदा। हू गुलनि जे ज़रिए वक़्त ताईं ख़बर पुॼाए छॾींदो त तव्हां फुल तयारी में वियो। भावल खे चुंगू ॾेई छॾियो त जीअं दरिया ख़ान वारा पुॼनि इअं मोआ वञनि ऐं मारे छॾे भावल, इन खे दफ़न करे छॾे। ऐं अचण वारे एपिसोड में त दरिया ख़ान ऐं मूसा ताईं बि गुलण ऐं नवाब ख़ान ॻाल्हि पुॼाईंदा त सिंधु खे हिननि हिन जाइ ते रखियो आहे। अहिड़े हिसाब सां ॿई तरफ़ां नवाब ख़ान हलंदो ऐं इन जहिड़े खे मचाइण जे करे, ऐं मूसा ई जेको आहे फुल सपोर्ट कंदो। लेकिन हिन चकर जेको आहे मूसा कामयाबु थी वेंदो दरिया ख़ान सां।